अपडेट कयूं पिया खे काज़ी अमन खां, जिते HRJDO न्यूज़ जे रिपोर्टर बिलाल हैदर कल्यार मुताबिक़ प्रेस क्लब काज़ी अमन जे जाखोड़ी ऐं मेहनत कश साफ़ गुलाम हैदर बालादी जी 31 जन्मदिन जी तकरीब प्रेस क्लब काज़ी अमन में थी गुज़री। तकरीब में प्रेस क्लब काज़ी अमन जे सदर राना अब्दुल गफूर राजपूत समेत प्रेस क्लब काज़ी अमन जे कलमकारनि, उहिदेदारनि, मेंबरनि वॾे अंग में संदसि जन्मदिन जी तकरीब में शिरकत करे खेसि सिंध जी रिवायत मुताबिक़ अजरक जा तोहफ़ा पेश कया। उन मौके ते सदर प्रेस क्लब काज़ी अहमद ने सीनियर कलमकार MB डायरी तकरीब के खिताब कंदे चयो, गुलाम हैदर बालादी थोड़े अरसे में पंहिंजे शहर तोड़े इलाइक़े जे मामलनि ते सचाई, ईमानदारी, साफ़ थी ज़िम्मेवारियूं निभाईंदे हिते जी अवाम जी दिलियूं खटे वरितियूं आहिनि ऐं उम्मीद आहे त अॻिते बि अहिड़ो ई किरदारु अदा कंदे मोहबतूं माणींदो रहंदो। उन मौके ते प्रेस क्लब काज़ी अमन जे साहिफ़नि कामरेड MB डायरी मोहम्मद बचल सियाल, रोज़ानी मेहरान तालका काज़ी अमन जी रिपोर्टर हाफ़िज़ मोहम्मद मिठल डायरी, अब्दुल मोमिन जूणू, जाम इरफान लाखो, डॉक्टर जावेद भट्टी, बिलाल हैदर कल्यार जन गॾिजी सालगिरह जो केक कटियो। HRJDO न्यूज़ ते इन वक़्त ताईं बस एतिरो ई। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।